सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख़संदी दोस्तनि ऐं साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुख़ातिबु आहियां। अॼु पाण सिंध जे शहर ठटे ते पोर्चुगीज़नि जे हमले बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि छो हमिलो कयो, उन्हनि खे अहिड़ो मौक़ो कंहिं फ़राहम कयो। असल में छा त दुनिया जे सुखियनि सताबनि देशनि ते बुखायल क़ौमुनि तरफ़ां हमला थींदा रहंदा आहिनि। इहे हमला कहिड़े बि वैसे में हुजनि, कंहिं बि नज़रिए या मज़हब जे पाछे पोयां लिकी कया वञनि, पर असुल में सुखियनि सताबनि मुल्कनि ऐं क़ौमुनि जे वसीलनि जी लुट मार ई इन्हनि हमलनि जो मक़सदु हूंदो आहे। जिन ॿाहिरियनि वहशी ऐं दर्दासफ़त क़ौमुनि सिंध खे फुरियो ऐं लुटियो आहे, उन्हनि में ख़ासि करे पोर्चुगीज़ जो नालो सरफ़हरिस्त आहे। पोर्चुगीज़ इंतहाई वहशी ऐं दर्दा क़िस्म जी क़ौम हुई। संदन गुज़र सफ़र ई ॿियनि देशनि ते कब्ज़ा करे फुरलुट करणु हुयो। ख़ासि करे दुनिया हिन क़ौम खे सामूंडी धाड़ेल ऐं फ़ोरूअ तौरु सुञाणंदी आहे। पोर्चुगीज़नि 450 साल अॻु, अॼु खां 450 साल अॻु सिंध जे सामूंडी इलाइक़े वारे शहर ठटे खे फुरे लुटे बेदर्दीअ सां क़त्लेआम करे आख़िर में शहर खे बाहि ॾेई साड़े छॾियो। इहे पोर्चुगीज़ केरु हुया? सिंध जे सामूंडी किनारे ते कीअं पहुता? खेनि सिंध ते हमिलो करण में कंहिं सहकार कयो? अॼु उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। हीउ सिंध जे तारीख़ जो इंतिहाई अहम बाब आहे। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त वीडियो खे आख़िर ताईं ॾिसनि, जीअं सॼी सारी ऐं सरबस्ती सूरतहाल खां वाक़ुफ़ु थी सघनि। पोर्चुगीज़नि जो वतन पुर्तगाल आहे, जेको ॾखिण ओलह यूरोप जो हिकु मुल्क आहे। पोर्चुगीज़ दुनिया जी पहिरीं क़ौम हुई जंहिं सामूंडी ॿेड़नि ऐं जहाज़नि में चढ़ी ॿियनि क़ौमुनि ते हमला कया। संदन हमलनि जो महवर सामूंडी बंदरगाह हूंदा हुया, जितां हू फुरलुट कंदा हुया। सिंध में पोर्चुगीज़नि जो पहिरियों नुमाइंदो हिकु सियाह जे सूरत में पहुतो, जंहिंजो नालो बारबूसा हो। हिन हर्म्स ॿेट खां गुजरात ताईं सामूंडी मुसाफ़िरी करे सिंध बाबति मालूमात हासिल कई। उन खां पोइ पोर्चुगीज़ 1555 ईस्वीअ में सिंध जे अहम बंदरगाह लहरी में आया। जंहिं वक़्तु पोर्चुगीज़ सिंध जे लहरी बंदर ते पहुता, उन वक़्तु हीउ देश यानी सिंध तुर्खाननि जे कब्ज़े हेठि हुई। पोर्चुगीज़नि 1557 ताईं लहरी बंदर ते पूरो कंट्रोल हासिल करे वरितो ऐं ईसाइत जी तबलीग लाइ लहरी में पंहिंजो देवल तैयार करायो। सिंध जो वापारु जेको ईरानी नार ऐं गुजरात सां हलंदो हो, सो पोर्चुगीज़नि जे हथ में अची वियो। सिंध में ईसाइत खे फैलाइण लाइ हुननि पंहिंजा मुबलिग घुराया, जिन में डेसिलस, कार्मेला, सिटस, ऑगस्टेन, फादर लियो डोवेक्स ऐं रेड मिस्टेन हिक ॿिए जे पुठियां हिते आया। मज़हबी तबलीग करणु, ईसाई जी तबलीग करणु, बखर ऐं लहरी संदन ख़ासि मरकज़ हुया। सिंध में हू वापार ऐं मज़हब सां गॾु सियासत में बि हिसो वठण जा ख़्वाहिशमंद हुया, पर ठटे में खेनि क़दम रखण जी इजाज़त न हुई। उन वक़्तु सिंध ते तुर्खाननि जो कब्ज़ो हुयो ऐं उन्हनि सिंध खे ॿिनि हिसनि में विराए हुकूमत पे कई। ठटे जो हाकिम ईसा खान तुर्खान हुयो, जॾहिं त सिंध जे मथियों हिसो जेको आहे बखर वारो, उन ते सुल्तान महमूद जी हुकूमत हुई। हिननि वरी ॿिन्ही हाकिमनि में सख़्तु इख़्तिलाफ़ हूंदा हुया। इन्हनि ॾींहंनि में ईसा तुर्खान सुल्तान महमूद जे इलाइक़े ते कब्ज़े लाइ हिकु वॾी फ़ौज वठी बखर पहुतो ऐं किले जो घेरो कयो। सुल्तान महमूद जी हालत ॾिसी किले बंदि थी वेही रहियो। अटकल 15 ॾींहं मिर्ज़ा ईसा इन किले खे घेरो करे वेठो रहियो। इन विच में ठटे खे हाकिम खां ख़ाली ॾिसी पोर्चुगीज़नि हमलो करे ॾिनो।
किन तारीख़दाननि जी राय आहे त मिर्ज़ा ईसा ख़ुदि महमूद बकरीअ सां जंग करण लाइ पुरचोगेज़नि खे मदद लाइ घुरायो हो, पर मिर्ज़ा ईसा पुरचोगेज़नि जी फ़ौज पहुचण खां अॻु बखर रवानो थी वियो, जंहिं बैदि पुरचोगेज़नि कावड़ में अची भतो न मिलण ते, ख़र्च न मिलण ते ठटे में क़त्लआम कयो। असल में तुर्खान अमीरनि जे पंहिंजे इख़्तिलाफ़नि सबबि पुरचोगेज़नि खे ठटे में घिरी क़त्लआम करण जो मौक़ो मिलियो। पुरचोगेज़नि जे गवर्नर बसीन शहर मां हिकु फ़ौजी काफ़िलो मोकिलियो। ही टोलो पेड्रो बाल्टीज़ विलन जी अॻुवाणी हेठि 7000 सिपाहियुनि ऐं 28 जहाज़नि सां सिंध ते हमले लाइ पहिरियां लहरी बदर पहुतो। लहरी बदर जे किले वारनि सोढनि ऐं सूरमनि हिननि सां निहायत बहादुरी सां मुक़ाबिलो कयो, पर पुरचोगेज़नि बारूद ऐं बंदूक सां खेनि क़त्ल करे छॾियो ऐं किले खे बाहि ॾेई छॾी। उन खां पोइ पुरचोगेज़ ठटे पहुता, जिते उन वक़्तु तुर्खान हाकिम मौजूदु न हुया, जॾहिं त अरगून अमीर संदन आज्ञा कई। तारीख़दाननि मूजिबि इहो जुमे जो ॾींहुं हो जो सामूंडी कज़ाक धाड़ेल शहर में घिड़िया। मीर अली शेर काॾे ठटवी लिखे थो त जुमे जे ॾींहुं निमाज़ जो वक़्तु हो त पुरचोगेज़ ठटे शहर में दाख़िल थिया ऐं बेदरेग लुट फुर ऐं क़त्ल गारत शुरू करे ॾिनऊं। बाज़ार अमीर बेग ऐं जामे फ़र्ख़ में गंजे शहीदान लॻी विया। उहे ॿई जायूं ख़ासि तरह खूनरेज़ीअ जो मर्कज़ बणियूं, लेकिन असल में हुननि सॼे शहर में खून ख़राबु कयो। वेंदे वेंदे शहर में बारूद विछाए उनखे बाहि ॾेई छॾियो। हेग जो बयानु आहे त हिननि गज़ब जे जोश में अची, यानी पुरचोगेज़नि गज़ब जे जोश में अची 8000 खां मथे माण्हुनि खे मारे छॾियो। 20 लख पाउंडनि खां वधीक क़ीमत जो माल बाहि ॾेई साड़े छॾियो ऐं उन गनीमत जे सामान मां जहाज़ भरिया, जेको एशिया जे निहायत क़ीमती खज़ाननि मां हिकु, माना जेको हिननि खे सामान मिलियो उहो एशिया जे क़ीमती खज़ाननि मां हिकु। डॉक्टर छबलानी जो चवणु आहे त 2 लखनि पाउंडनि खां बि वधीक मुल्ह जी माल मिल्कियत खे बाहियूं ॾेई तबाह करे छॾियऊं। एतिरो माल खणी विया जो एशिया में शायदि ई कंहिं क़ौम खे कंहिं हमले में हथ आयो हुजे। मौलाई शीदा लिखे थो त जुमे जो ॾींहुं हो, मुसलमान जामे मस्जिद चरकस में नमाज़ अदा करे रहिया हुआ त फ़िरंगियुनि शहर में लुटमार मचाई 8000 बेगुनाह शहरी क़त्ल करे 20 लखनि पाउंडनि जी मिल्कियत लुटे, पोइ शहर खे बाहि ॾेई तबाह करे छॾियो। उन वक़्तु ठटे जी आबादी 3 लख हुई। सिंध गज़ेटर में आहे त पुरचोगेज़नि पंहिंजे हमले में 2 लखनि जो सोन तबाह कयो ऐं एतिरो वरी फुरे खणी विया। अहिड़ी वेदन अॻु एशिया में कॾहिं बि न थी। हिकु फ्रांसीसी लेखक हिननि लुटेरनि जे ठटे में फुर जो दर्दनाक बयान लिखंदे चवे थो त शुरूअ में पोर्चुगीज़नि जे अमीरुल बहर खे हमले करण में हबक पए थी। पोइ हिन सभ खां अवल हिकु मस्जिद ते पंहिंजो कब्ज़ो जमायो ऐं माण्हुनि खे नाक़ाबिले तसव्वुर बेदर्दी सां लुटियो। बेज़बान जानवरनि खे बि न छॾियो वियो। ठटे खां वापसी वक़्तु हिननि दरिया जे ॿिन्ही किनारनि जे आबादियुनि ते हमला करे हर ॻोठ खे तबाह कयो। तोहफ़तुल ताहिरीन जे मुसन्निफ़ जो चवणु आहे त जामिया मीर फ़रख़ अरगून में पहुची पुरचोगेज़नि क़त्लेआम शुरू कयो ऐं अंदाज़ो आहे त हुननि उते उन मस्जिद में 2000 खां बि मथे ओलियाउनि खे क़त्ल कयो। तारीख़ ताहिरी वारो लिखे थो त पुरचोगेज़नि 8000 शहरियुनि खे क़त्ल कयो ऐं अटकल 2 मिलियन चांदीअ जे क़ीमत जो सामान साड़े छॾियो ऐं केतिरो ई सामान ॿेड़ियुनि ते खणी रवाना थी विया। पुरचोगेज़ हिते 1 हफ़्ते ताईं फुरलुट कंदा रहिया। पीर हुसामुद्दीन राश्ती लिखे थो त पुरचोगेज़नि मंझंदि जो ठटे ते हमिलो कयो ऐं सॼे शहर खे बाहि ॾिनऊं। दुकान घर ऐं बाज़ारूं लुटियऊं ऐं अटकल 800 मुसलमाननि खे
मस्जिद में निमाज़ पढ़ंदे शहीद करे छॾियऊं। पूरचोगज़न सिंध जे हिन क़दीम ऐं तारीख़ी शहर खे अहिड़ी त बेदर्दीअ सां लुटे तबाह कयो ऐं एतिरे क़दुरु क़त्ल आम जी बाज़ार गरम कई जो सिंध जी तारीख़ में उन जो ॿियो मिसाल नथो मिले। इन ई लश्करकशी में अटकल 8,000 माण्हू क़त्ल थी विया ऐं इहे बि सभई मस्जिदनि में निमाज़ पढ़ंदे। केतिरो ई सामान बाहि जे नज़र थी वियो। ज़ालमनि उन ते बस न कई पर सॼे शहर खे बाहि ॾेई साड़े खाक करे छॾियो। पूरचोगेज़ पाण एतिराफ़ कनि था त ठटे माखेन जेतिरी दौलत हथ लॻी एतिरी सारी एशिया माखेन न मिली। बुखियनि लुटेरनि ॿियो सामान त खयों पर जायुनि जूं काशीअ जूं सिरूं बि पटे खणी विया। टटे में क़यामत सुगराबाद मिर्ज़ा ईसा तुरखान बखर में सुल्तान महमूद सां सुलह करे वापसि पहुतो पर दुश्मन उन खां अॻु फ़िरार थी विया। मिर्ज़ा ईसा तुरखान भॻल टुटल जायुनि खे दुरुस्त करायो, शहर पनाह नए सिर ठाराई। उन खां सवाइ समुंड खां जेका कुशादी नार लहरी बंदर ईंदी हुई उन जा ॿई पासा पथरनि सां लटराए उनखे एतिरो सोढ़ो करायईं जीअं जहाज़ अची न सघे। समुंड ऐं बंदर जे विच में पहिरे लाइ हिकु नंढो क़िलो ठारायईं जंहिंखे शाह बंदर जो नालो ॾिनो। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾींदा।